अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जनरल साइंस क्लास 5 हिस्सो 3 बाब 3 अॼु पाण पढ़ंदासीं ऐं टाइम ज़ाया किए बग़ैर अचूं था सवालनि जवाबनि जी तरफ़। पहिरियों सुवाल आहे त छा के ॿूटा बग़ैर ॿिज वारा बि हूंदा आहिनि? जवाब हा, के ॿूटा बग़ैर ॿिज वारा बि हूंदा आहिनि, जीअं केलो, कमंद, उनजो ॿिज न थींदो आहे। ठीकु आहे। ॿिज जा केतिरा भाङा हूंदा आहिनि? ॿिज जा 4 भाङा हूंदा आहिनि। ॿिज जा 4 भाङा कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? ॿाहिरियों त कॉटिलीडॉन, एम्ब्रियो ऐं एंडोस्पर्म। ॿिज जा 4 भाङा जेके आहिनि उन्हनि जा नाला आहिनि। ठीकु आहे। ॿाहिरें तह जो कमु कहिड़ो हूंदो आहे? ॿाहिरें तह जो कमु ॿिज जो बचाव करणु हूंदो आहे। साइंसदान ॿिज जे ॿाहिरें तह खे छा चवंदा आहिनि, या ॿिज जे ॿाहिरें तह जो साइंसी नालो छा आहे? टेस्ट आहे। ठीकु आहे। जीअं ॾिसो, ॾेडर जो साइंसी नालो राना टिग्रीना, या ईअं ॿियनि बि केतिरनि उहे जेके आहिनि उन्हनि जा साइंटिफिक नेम्स ॿिया आहिनि। त जेको ॿिज जो आहे ॿाहिरियों तह उनजो साइंटिफिक नेम टेस्ट आहे। ठीकु आहे। ॿिज में हिकु सन्हड़ो सोराख़ हूंदो आहे, तंहिंखे छा चइबो आहे? उनखे माइक्रोपाइल चइबो आहे। उनखां पोइ आहे त चौरे जे ॿिज जा 2 हिसा हूंदा आहिनि ऐं हर हिकु हिसे खे छा चइबो आहे? उनजे कॉटिलीडॉन या शुरूआती कचोपन। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त जिन ॿिजनि में 2 कचड़ापन हूंदा आहिनि, तिन खे छा चइबो आहे? उनखे चइबो आहे डाइकॉटिलीडॉन्स। उनखां पोइ आहे सवाल नंबर 10 त ॿिज फुटण लाइ ख़ोराक किथां हासिलु कंदो आहे? ठीकु आहे। ॿिज हिकु बालिग़ ॿिज में ख़ुदि कॉटिलीडॉन्स में ख़ोराक मौजूदु हूंदी आहे, या वरी उहो एंडोस्पर्म मां हासिलु करे वधंदो आहे। ॿूटे जे कहिड़े हिसे में खाधो या ख़ोराक गॾु थियल हूंदी आहे? ॿूटे जे एंडोस्पर्म हिसे में ख़ोराक या खाधो गॾु थियल हूंदी आहे। सभ खां पहिरियां ॿूटे मां छा फुटंदो आहे? सभ खां पहिरीं ॿूटे मां पाड़ फुटंदी आहे। को बि ॿूटो हुजे, कोई बि फसल हुजे, कोई बि आम्स वण हुजे, जेको बि हूंदो ज़ाहिर आहे उनजी पहिरीं जेको असां ॿिज पोखींदा आहियूं उनजी पाड़ ई फुटंदी आहे। चौरे जे ॿिज मां हुक जहिड़ी बनावट मां ॿाहिरि चौरे जी बनावट मां हुक जहिड़ी बनावट ज़मीन ॿाहिरि निकिरे थी, तंहिंखे छा चइबो आहे? हेपोकोटल। ठीकु आहे। एम्ब्रो छा खे चइबो आहे? ॿिज में मौजूदु नंढड़े ॿूटे खे। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ आहे त ज़ाहिर आहे ॿिज में अंदरि नंढड़ो ॿूटो हूंदो आहे, उहो वरी पोइ जेको खुलंदो आहे अॻिते फसल वधंदो आहे, त उनखे एम्ब्रो चइबो आहे। 2 ॿिज या पन वारा ॿूटा छा आहिनि? ॿिज जे फुटण वक़्तु जंहिं मां 2 पन निकिरनि, ॿिज जे फुटण वक़्तु जंहिं मां 2 पन निकिरनि, तिन खे 2 ॿिज या पन वारा ॿूटा चइबो आहे। डाइकॉटिलीडॉन या ॿिज वारा ॿूटा कहिड़ा आहिनि? चौरा, मटर, चणा, निम वग़ैरह डाइकॉटिलीडॉन वारा ॿूटा आहिनि, ये ॿिज वारा ॿूटा आहिनि। ठीकु आहे। हिकु ॿिज या पन वारा ॿूटा कहिड़ा आहिनि? कणिक, चांवर, मकई हिकु ॿिज पन वारा ॿूटा आहिनि। उनखां पोइ आहे त ॿिज जे फुटण वारे अमल दौरान जंहिं में ॿिज कॉटिलीडॉन्स ज़मीन खां मथे निकिरे, जंहिं वक़्तु ॿिज कॉटिलीडॉन्स ज़मीन खां मथे निकिरे, तंहिंखे छा चइबो आहे? उन सॼे प्रोसेस खे एपीजियल जर्मिनेशन चइबो आहे। मैडम सिंधु मूंखे यादि आहे त इन सॼे सिस्टम खे, प्रोसेस खे बि तव्हांखे इलाही डिटेल में सम्झायो हुयो सिंधु इम्तियाज़ जो जेको 5 क्लास जो साइंस जो क्लास वरितो हुयो। ठीकु आहे, इंग्लिश में, ऐं प्लांट जर्मिनेशन। उनखां पोइ आहे एपीजियल जर्मिनेशन कहिड़नि ॿूटनि में थींदो आहे? एपीजियल जर्मिनेशन 2 ॿिज या पन वारनि ॿूटनि में। उनखां पोइ आहे त ॿिज जे फुटण वारो अमल जंहिं में कॉटिलीडॉन्स ज़मीन जे अंदरि रहिजी वञनि था, तंहिंखे छा चइबो आहे? हेपोजेल जर्मिनेशन। हेपोजेल जर्मिनेशन कहिड़नि ॿूटनि में हूंदो आहे? 1 पन वारनि ॿूटनि में। ॿिज जे फुटण लाइ घुर्बल कहिड़ियूं हालतूं हूंदियूं आहिनि? पाणी, सभ खां पहिरीं पाणी, ऑक्सीजन ऐं मुनासिबु गर्मीअ जो दर्जो। उनखां पोइ वरी ही कुझु आहिनि पंहिंजो इन्हनि सवालनि ते मुश्तमिल सही ग़लति जवाब। ठीकु आहे। इनखे पाण थोरो स्किप कंदासीं त जीअं चैप्टर घणो वॾो थी वेंदो। उनखां पोइ पाण अचूं था बाब 4 ते, माहौल जी आलूदगी। माहौल जी आलूदगी छा आहे? आलूदगी अहिड़नि नापसंद या नुक़सानकार शयुनि जो माहौल में शामिलु हुजणु जेको जानदारनि लाइ हानिकार साबित थिए, उनखे आलूदगी चइबो आहे। आलूदगीअ जा घणा क़िस्म आहिनि? आलूदगीअ जा 3 क़िस्म आहिनि। आलूदगीअ जा कहिड़ा 3 क़िस्म आहिनि? हवा,
हवा एयर पोल्यूशन, पाणी वाटर पोल्यूशन ऐं ज़मीन जी आलूदगी अर्थ पोल्यूशन। आलूदगीअ जा मुख्य सबब कहिड़ा आहिनि? दूंहों, नेकाल वारो गंदो पाणी ऐं सख़्तु क़िस्म जो गंद किचिरो या जेको फैक्ट्रियुनि मां जेको उहो निकिरे थो, दूंहों निकिरे थो, गाॾियुनि मां जेको दूंहों निकिरे थो, उहे बि माहौल में आलूदगीअ जो सबबु थिए थो। ठीकु आहे। उन खां पोइ हवा जे आलूदगीअ जा कारण कहिड़ा आहिनि? सेम ठीकु आहे, कारखाननि मां निकिरणु दूंहों, कोयले, तेल, गैस खे ॿारणु, प्लास्टिक वग़ैरह साड़णु एयर पोल्यूशन जा कारण आहिनि। पाणी जी आलूदगीअ जा कहिड़ा सबब आहिनि? कारखाननि मां निकिरंदड़ कीमियाई शयूं, ज़रई दवाऊं ऐं घरेलू इस्तेमालु थियल पाणी वग़ैरह वाटर पोल्यूशन जा कॉज़िस आहिनि। पाणीअ जे आलूदगीअ जा सबब नहरे गंद जा घणा क़िस्म आहिनि ऐं कहिड़ा आहिनि? ठीकु आहे। 2 ॻरंदड़ ऐं अणॻरंदड़। ठीकु आहे। अणॻरंदड़ शयूं कहिड़ियूं आहिनि? प्लास्टिक जूं थैलियूं, बोतलूं, शीशे जा टुकड़ा, टीन जा नंढा वॾा दॿा वग़ैरह अणॻरंदड़ शयूं आहिनि। ऐं ॻरंदड़ शयूं वरी मेवा, भाॼियूं, उन्हनि जूं बचियल खलूं, जानवरनि ऐं इंसाननि जो पेखानो वग़ैरह। उन खां पोइ मथे में सूर ऐं निड़ीअ में सूर थियणु, नक में ख़ारिश, दम, फिफड़ वग़ैरह जूं बीमारियूं माहौल जे कहिड़े क़िस्म जे आलूदगीअ सबबु थियनि थियूं? हवा जी आलूदगी जेका एयर पोल्यूशन जे करे लंग्स जो प्रॉब्लम थिए थो, हेडेक, ठीकु आहे, गले में इंफेक्शन थिए थो, नक में इंफेक्शन थिए थो, नक में ख़ारिश थिए थी, उहो एयर पोल्यूशन जो करे थिए थो। उन खां पोइ आहे त कालरा, मुदे जो बुख़ार, दस्त, डिप्रेशन, नस्ली वाध न थियणु, मादे जो ज़हरीलो थी पवणु वग़ैरह कहिड़े मतिलबु आलूदगीअ जा सबब आहिनि? उहो पाणीअ जे आलूदगीअ जो सबबु कालरा, ठीकु आहे, जेके ट्यूबरक्लोसिस, TB वग़ैरह बि आहे, उहो बि ख़ासि करे पाणीअ जे आलूदगीअ जे करे इहा बि डिज़ीज़ थींदी आहे। या ॿियूं जेके बि मथे बीमारियूं बयानु कयूं आहिनि उहे पाणीअ जे आलूदगीअ जे सबबु जे करे थियूं आहिनि। ज़मीन जे आलूदगीअ जा कहिड़ा असर थियंदा? गंद किचिरे जो ॻरी ख़तमु थियणु ते ज़ेरे ज़मीन ऐं पाणीअ में पसगिरदाई वारी हवा ते ज़हरीला असर थियनि था। आबी गदिलाइण जा नुक़सान कहिड़ा आहिनि? आबी गदिलाइण जे करे हर साल लखें जानवर, मच्छियूं, तोड़े पखी मरी वञनि था। आबी गदिलाइण में मतिलबु सम्झो पाणी वारी आब पाणीअ खे चइबो आहे, उनजे करे हर साल लखे मच्छियूं, जानवर, पाणी वग़ैरह पखी मरी वञनि था। उहे लखे जानवर कीअं था मरनि? गंदे पाणी पीअण या उन में साह खणण करे, प्लास्टिक जूं थैलियूं, बोतलूं, बुर्श, फणियूं, सिरिंजूं वग़ैरह खाइण जे करे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे आबी गदिलाइण ऐं उनजे नुक़सान खे घटाइण जा तरीक़ा ॿुधायो। कारखाननि, घरनि, ज़रई ज़मीन में ख़ारिज थियल बेकार पाणी खे समुंडनि या दरियानि वग़ैरह में ज़ख़ीरो न करणु घुरिजे। उन खां पोइ आहे नहरनि, गंद किचिरनि जहिड़ो की प्लास्टिक जूं थैलियूं, शयूं, बुर्श, फणियूं, सिरिंज वग़ैरह न उछलाइणु घुरिजनि। सेम ठीकु आहे। माहौल जी आलूदगीअ खे घटाइण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? ॻरी ख़तमु न थींदड़ शयुनि खे इस्तेमालु न करणु घुरिजे। ग़ैर ज़हरीली, अणॻरंदड़, तोड़े ॻरंदड़ शयुनि खे वरी इस्तेमालु लाइक़ु बनाइणु, बेकार थियल शयुनि खे साड़णु न ऐं पाणीअ जे ज़ख़ीरनि खां परे पूरे छॾणु, माहौल दोस्त मतिलबु के हू आहिनि एक्टिविटीज़ आहिनि, ॿारण इस्तेमालु करणु वग़ैरह। उन खां पोइ वरी आहे त माहौल जी आलूदगी शयुनि जे ॿारण जे करे पैदा थिए थी। ट्रियूं, ओके। हवा जी आलूदगी शयुनि जे ॿारण जे करे पैदा थिए थी। ट्रियूं। पाणी जी आलूदगी बेकार ऐं इस्तेमालु थियल शयुनि जे साड़ण जे करे थिए थी। फॉल्स। ठीकु आहे। पाणी जी आलूदगीअ जा ॿिया कारण तव्हांखे ॿुधायो। ज़मीन जी आलूदगी उनजे मथां छिरे ते नहरे क़िस्म जे गंद किचिरे फुटी पवण सां थिए थी। ट्रियूं। ठीकु आहे। इहे अहिड़ा कुझु जेके मथे असां सॼी एक्सरसाइज़ करे आया आहियूं उन मां ई सवाल जवाब आहिनि, उन मां ई ट्रू फॉल्स कढिया विया आहिनि। उन खां पोइ आहे बाब पंजो, मादो ऐं उन जूं हालतूं। मादो छा आहे? उहा शइ जेका ज़मीन रखे ऐं उहा शइ जेका वज़न रखे ऐं जॻह बि वालारे, तंहिंखे मादो चइबो आहे। मादे जूं घणियूं हालतूं आहिनि ऐं उहे कहिड़ियूं आहिनि? मादे जूं 3 हालतूं आहिनि। इनिशियली क्लासिस खां वठी पाण पढ़ंदा आया आहियूं। ठीकु आहे। त मादे जूं 3 हालतूं आहिनि, नहरो, पाण्याठ, गैस। ठीकु आहे। उन खां पोइ आहे त नहरो छा आहे? मादे जो उहो क़िस्म जंहिंखे मुक़ररु मिक़दार ऐं मुक़ररु शिकिल हूंदी आहे, उहो क़िस्म जंहिंखे मुक़ररु मिक़दार ऐं मुक़दरु शिकिल हूंदी आहे त उनखे नहरो चइबो आहे। पाण्याठ छा खे चइबो आहे? मादे जो उहो क़िस्म जंहिंखे मुक़ररु शिकिल न हुजे पर मुक़ररु मिक़दार हुजे, तंहिंखे पाण्याठ
चइबो आहे लिक्विड, ठीकु आहे, हू सॉलिड ऐं हू लिक्विड। उन खां पोइ वरी आहे त गैस छा खे चइबो आहे, मादे जो उहो क़िस्म जंहिंखे न मुक़ररु मिक़दार हुजे न ई वरी शिकिल हुजे, तंहिंखे गैस चइबो आहे। मादो छा जो ठहियलु आहे, मादो नंढड़ा नंढड़ा न बारीक ज़रड़नि जो ठहियलु आहे जंहिंखे एटम या मालिक्यूल चइबो आहे। उन खां पोइ आहे गैस जे ज़रड़नि तरतीब ऐं चुरपुर खे बयानु कयो, इहो थोरो इलाही वॾो सुवालु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ आहे त छा मादे जी हालति बदिलाए सघिजे थी, हा मादे जी हालति बदिलाए सघिजे थी, ठीकु आहे। उन खां पोइ मादे जी हालति कीअं बदिलाए सघूं था, मादे खे गरम ऐं थधो करण सां हिकु हालति मां ॿी हालति में अची वञे थो। नहरे जिस्म खे कहिड़नि हालतुनि में तब्दील करे सघे थो, बर्फ़ पाणियाठ जे नहरे हालति, उनखे बर्फ़ पाणियाठ जी नहरी हालति आहे, ठीकु आहे, उनखे पाणियाठ ऐं गैस वारी हालति में तब्दील करे सघूं था। जॾहिं नहरे जिस्म खे गरम कंदासीं त उहो पाणियाठ में तब्दील थींदो, ऐं जॾहिं पाणियाठ खे वधीक गरम कंदासीं त उहो बाफ़ में तब्दील थींदो, ऐं बाफ़ वरी गैस वारी हालति में तब्दील थींदी। पाणियाठ खे नहरे जिस्म में कीअं तब्दील करे सघे थो, पाणियाठ खे थधो करे बर्फ़ में तब्दील करे सघूं था, ऐं बर्फ़ पाणियाठ जी नहरी हालति आहे। रिझण छा खे चइबो आहे, कंहिं शइ खे गरम करण सां जॾहिं हुनजी हालति तब्दील थिए थी त उन अमल खे रिझण चइबो आहे। उन मिसाल तौरु बर्फ़ खे गरम करण सां बर्फ़ पाणीअ में तब्दील थी वञे थी, मतिलबु रिझी वञे थी, नहरी शइ रिझी वञे थी त हुनखे रिझण वारो प्रोसेस चए थो। बुख़ारजण छा खे चइबो आहे, पाणियाठ वारनि शयुनि जी हालति गैस में तब्दील थियण वारे अमल खे बुख़ारजण चइबो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ माहौल में मौजूदु आबी बुख़ारनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म ॿुधायो, माक, बर्फ़, धुंध, पारो ऐं मींहुं वग़ैरह माहौल में मौजूदु आबी बुख़ारनि जा क़िस्म आहिनि, ठीकु आहे। हीअ हुयो 5 चैप्टर्स ते मुश्तमिल 3 क्लास। इंशाअल्लाह ताला 4 क्लास में बाब 6 खां वठी मुंहिंजे ख़्याल में हिन जेको आहे हीअ 5 क्लास आहे, उन में कोई 8-10 चैप्टर्स आराम सां हूंदा। इन लाइ मां हिन क्लास खे थोरो जल्दी हलायो त जीअं पहिरीं क्लास में पहिरियों चैप्टर कयो, ॿिए क्लास में ॿियो चैप्टर कयो, त 3 चैप्टर पहिरें पार्ट में पहिरियों पार्ट कयो, ॿिए में ॿियो चैप्टर कयो, त 3 में मां 3 चैप्टर कवर कया आहिनि त जीअं जल्दी कवर करे सघूं। ॾिसूं था त 4 हिसे में ही 10 चैप्टर क्लियर कयूं था या उन लाइ अञा 5 बि पार्ट थिए थो। इन सॼे सिलसिले ऐं पढ़ाईअ जे सिलसिले में ऐं सिखण ऐं सम्झण ऐं पढ़ण जे सिलसिले में असां पाण तव्हां खां सिखंदा आहियूं घणो कुझु। त शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहियो। तव्हां जूं जेके कमेंट्स हूंदा आहिनि असांजे लाइ मशाल राह आहिनि ऐं असांजे अॻिते वधण जे लाइ असांजे उत्साह जो सबबु आहिनि। चैनल खे जेकॾहिं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, क्लास कीअं लॻो लाइक उन कमेंट्स जे ज़रिए ॿुधाईंदा, लाइक कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करणु न विसारींदा ऐं तैयारी कंदा रहो। इंशाअल्लाह ताला होप फॉर द नॉट बेटर फॉर बेस्ट के इंशाअल्लाह अगस्त में टेस्टूं थींदियूं ऐं सभिनी खे अल्लाह पाक पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाबु कंदो ऐं अहले खाना सां ख़ुशि आबाद रखंदो। अल्लाह निगहबान।